कश्मीर भरसां ॻोठ कंडो खान लंजवाणी जा रहवासी औरत ने फोन कॉल आवाज़ में अगवा थियल ॿ नौजवान 20 वरियनि जो आसिफ अली शेख ऐं संदसि 18 वरियनि जो सौट इरफान अली शेख 15 ॾींहं गुज़रण बावजूद बाज़ियाब थी न सघिया। जॾहिं त ॾोहारियुनि तरफ़ां मगवी नौजवान इरफान अली जे वारसनि सां फोन कॉल ते राब्तो पिण थियो। ॾोहारियुनि तरफ़ां 10 ॾींहं अंदरि 25 लख भुंग तलब कयो ऐं न ॾियण जी सूरत में नौजवान खे क़त्ल करण जी धमकी पिण ॾिनी। उन मौके ते मगवी नौजवान आसिफ अली जे वालिद अली मोहम्मद शेख ऐं संदसि चाचे एहसान अली शेख मीडिया अॾो धाईंदे चयो त ॾोहारियुनि तरफ़ां 25 लख रुपया भुंग जी घुर कई वई आहे। 10 ॾींहं जो टाइम ॾिनो वियो आहे ऐं न ॾियण जी सूरत में ॿिन्ही नौजवाननि खे क़त्ल करण जी पिण धमकी ॾिनी वई आहे। हिननि जो वधीक चवण हो त असीं सभु ग़रीब माण्हू आहियूं। हिननि IG सिंध DIG लाड़काणू SP कश्मीर ऐं वसवारनि खां मुतालबो कंदे चयो आहे त खुदारा असांजे नौजवाननि खे बाज़ियाब करायो वञे। साईं असांखो 25 लख भूंगो मंगनि था, असां 25 लख न ॾेई सघंदासीं। बराए महिरबानी असांखे पंहिंजा बचड़ा वापसि घुरिजनि। इरफान ऐं आसिफ DIG IG खे अपील था कयूं असां ऐं SB खे अपील था कयूं त असांखे पंहिंजा ॿारड़ा वापसि घुरिजनि ऐं बिलावल भुट्टो खे बि अपील था कयूं। वज़ीर आज़म इमरान ख़ान खे बि अपील था कयूं पंहिंजा असांखे बचड़ा वापसि घुरिजनि। बराए महिरबानी साईं असां ना ते असां धरणो मारींदासीं। बराए महिरबानी करे असां अपील था कयूं त असांखे पंहिंजा बचड़ा वापसि घुरिजनि। असां हथ जोड़े मिनत था कयूं। ग़रीब हूं 25 लख ॾियण जी हस्ती न आहे साईं। असांजा घरड़ा ॾिसो, असांजा कखावा घर साईं असांखे 25 लख भूंगो था घुरनि। असांखे चवंदा आहिनि ॾियण जो तव्हांखे टाइम आहे, न त बचड़नि जो तव्हांखे लाशां मिलंदियूं। असांजी अपील आहे SP ताईं DIG ताईं त असांखे बचड़ा वापसि करनि। 25 असां वटि साऊ जी बि ताक़त न आहे। असांखे 25 लख काॾूं थींदा साईं। असांजी अपील आहे असांजी इमरान ख़ान ताईं असांजा बचड़ा वापसि करनि। असांखे कोई पैसो पा असां वटि कोन्हे, ग़रीब हूं। असां सिल तगारी कंदा आहियूं, गॾा गाॾा वाहींदा आहियूं। सॼनि खे ख़बर आहे साईं, हिते ॻोठनि खे ख़बर आहे, सेठनि किराड़नि खे ख़बर आहे असां गॾा गाॾे वारा आहियूं। महिरबानी करे असांखे बचड़ा वापसि ॾियनि। असां ग़रीब हूं साईं, असां वटि पैसनि जी ताक़त कोन्हे। पुलिस चवंदी आहे अॼु अचो सुबुह अचो, अॼु अचो सुबुह अचो। असां सुबुह बच्चा था मोटायूं, ॿिए ॾींहं था मोटायूं। असां ग़रीब हूं साईं, असां भॼी